वक्त जी अहम ख़बर अवां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डेरा इस्माइल खान वाक़े जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त दहशतगर्दनि खे ॿीहर आबाद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। पेशावर हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खणी रही है। अॻूणी हुकूमत जी ग़लत फ़ैसिले सबबि पाकिस्तान 10 साल पोइ ते हलियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त हू पाण में विढ़ंदा त दुश्मननि खे फ़ाइदो थींदो। पाण में विढ़ण बदिरां सभिनी खे गॾिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। पीपी चेयरमैन जो वधीक चवणु आहे त जजिस खे डिक्टेशन ॾियण जो दरवाज़ो बंदि कयो वञे त सभिनी खे इंसाफ़ मिली सघे थो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में मुलविस जजिस वकीलनि ऐं सियासतदाननि खे वाइको कयो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डेरा इस्माइल खान वाक़े जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त दहशतगर्दनि खे ॿीहर आबाद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। ख़बर अवां खे ॾियूं पिया पेशावर हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खणी रही आहे। अॻूणी हुकूमत जे ग़लत फ़ैसिले सबबि पाकिस्तान 10 साल पोइ ते हलियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हू पाण में विढ़ंदा त दुश्मन फ़ाइदो हासिल कंदा। जी नाज़रीन, ख़बर अवां खे ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु त पाण में विढ़ण बदिरां सभिनी खे गॾिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो।